अस्सलाम वालेकुम दोस्तों, हैदर कादरी हमारी खिदमत में हाज़िर आहियां। मां अॼु हिन वक़्तु सभ खां पहिरियां त तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तमामु घणो ख़ुशि आहियां त जेका मुंहिंजी इंस्पायरेशन आहे उहा अॼु मूंसां गॾु आहे। मतिलबु तव्हां जेके पसंदि कयो, लाइक कयो ऐं फॉलो कयो ज़िंदगी में, उहो माण्हू तव्हां सां गॾु हुजे, उन सां सफ़र कयो त इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे। सो अॼु असां सां गॾु स्पेशली मूंसां गॾु मौजूदु आहे सलाहुद्दीन तुलियो साहब। अस्सलाम वालेकुम। सर जनाब कीअं आहियो सर? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, ठीक ठाक, खैर खैरियत। यार मां गाॾी बि हलायां थो पियो, सो हाणे जेको आहे मुंहिंजो मुंहुं हूंदो हेॾे, बाक़ी हाणे को मसलो न आहे सर, कैमरा असांजी हेॾे ईंदी। कहिड़ो आहे हेॾे हिते कुझु हिते मुंहुं मरे मुंहिंजो टंडे यार यार हली काॾे मुंहुं मरे मुंहिंजो, काॾे टंडो हलो यार। उहो आहे त असांजी हींअर हालत इहा आहे जेको आहे सो इन ई आहे, टंडे लाइ हेॾे मुंहुं आहे। ऐं बहरहाल एनीवेज़ सुठी ॻाल्हि आहे, इनशाअल्लाह दोस्तनि सां कचहरी हलंदी रहंदी। ऐं असांजी सफ़र जी इब्तिदा थी चुकी आहे। असांखे नेक कम सां था वञूं, रुलण फिरण कोन था वञूं। बहरहाल नेक कम पाण ॿुधाईंदो त छो था वञूं, काॾे था वञूं, ऐं असांजी ख़्वाहिशूं छा आहे। तमामु ज़बरदस्त। सलाहुद्दीन तुलियो साहब कुझु ॾींहं अॻु असांखे हिकु कॉल कई ऐं उन कॉल जो मक़सदु हुयो त गुलशन हदीद इलाइक़े में हिकु न्याणी आहे जंहिं हिकिड़ो तमामु ज़बरदस्त स्टेप खयो आहे, यानी कि हुन हिकिड़ो पंहिंजो बिज़नेस स्टार्ट कयो आहे। पंहिंजो हुनजो होटल आहे, होटल आहे न सर, बर्गर जो को दुकानु आहे, बर्गर जो को दुकानु आहे जंहिंमें मतिलबु बर्गर चयो या बन कबाब चयो, उन न्याणीअ इहो हिकिड़ो पंहिंजो कारोबार शुरू कयो आहे। त सलाह साहब हिकिड़ी सजेशन ॾिनी त छो न इन न्याणी खे, इन पंहिंजे बचे खे, इन अदी खे हली असां सुठे नमूने एप्रिशिएट बि कयूं ऐं उन जे हली दुकान ते असां उनखे थोरो प्रोमोट बि कयूं ऐं उनखे इहा मतिलबु प्रमोशन जो मक़सदु आहे त ताकी असां वटि जेके छोकिरियूं आहिनि, न्याणियूं आहिनि, अदियूं आहिनि, उहे मतिलबु पंहिंजे इज़त जे दायरे में रही करे घणो कुझु करे सघनि थियूं, ताकी इहा हिकिड़ी हवा बि घुले त मतिलबु रुॻो माण्हू पंहिंजे घरनि में बाउंड बि छो हुजे। दुनिया तरक़ी कई आहे जॾहिं असां औरतूं मर्द गॾिजी करे हिमत कंदासीं, तॾहिं असां हिन मुल्क में, हिन सोसाइटी में तरक़ी करे सघंदासीं। सर ईअं आहे न? एग्ज़ैक्टली इहो आहे। मां इंस्पायरेशन इन करे थी छोकिरी जे लाइ त मां ॾिठो त असांजे मुल्क में ॿियनि क़ौमुनि जूं काफ़ी छोकिरियूं जेके आहिनि से इन टाइप जा कम कनि थियूं। मिसाल तौर जेके डिज़ाइनर्स आहिनि त काफ़ी छोकिरियूं डिज़ाइनिंग कनि थियूं। असांजी सिंधी छोकिरियूं जेको आहे सो इन वीचारियूं इन पासे लड़ायूं कोन थियूं, शायदि या त पंहिंजे माहौल जे करे, माशरती पाबंदियुनि जे करे। लेकिन हिन छोकिरियुनि खे इन करे मां थो एप्रिशिएट कयां त हिन सभिनी पाबंदियुनि खे छॾे थी सघे थो पीउ माउ खे सपोर्ट कंदी हुजे या को भाउ भेण ॿियो न हुजेसि, इन हालात जी का ख़बर न आहे। त मूं चयो अहिड़े क़िस्म जी खोड़ छोकिरियूं असांजे सिंध में, छो न उहे बि इन हिमत सां फसाई उनजी असां कयूं ताकी उहे पंहिंजो रोज़गार इज़त जो करे सघनि ऐं सुठे नमूने पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत बि कनि, ज़िंदगी बि गुज़ारे सघनि। माशाअल्लाह। हीअ आहे उहा बर्गर पॉइंट ओपन कई आहे, कहिड़े हंधि आहे ही साईं? असां बीठा आहियूं हिन वक़्तु कराची जी जेका सिंधी वसंदी आहे गुलशन हदीद फेज़ 2 में हिन वक़्तु बीठा आहियूं। मेन चौक ते जेको आइडियल सुपर मार्ट आहे मशहूरु, उनजे साम्हूं इहा तव्हां ॾिसंदा स्टॉल मुख़्तियार बर्गर पॉइंट जेको अॼु महानूर सूमरो आहे, उन ही स्टॉल लॻायो आहे। असां सभु हिते गॾिया आहियूं ऐं हिन हिमत अफ़ज़ाई जे लाइ, हिन जी सपोर्ट जे लाइ जेके बि दोस्त असांजा सिंधी भाइर भेनरियूं ॾिसनि पिया, उहे फैमिली सां अचो, हिकु दफ़ो ज़रूरु बर्गर खाई ॾिसो। ॾाढो सुठो बर्गर आहे, टेस्ट बि आहे। उहो बि त औरतुनि जे हथनि में त टेस्ट हूंदी आहे। तो अदी ॾाढी सुठी महिनत कई आहे, हिमत कई आहे। पाण CSS जी तयारी बि करे पई आहे, वॾी ॻाल्हि आहे। ऐं घर जो ख़र्चो बि जेको आहे हलाए पई सघे, ॾाढो ज़बरदस्त कमु पई करे। जी दोस्तों, असां हिन वक़्तु अली गुल मला, वाहिद रज़ा सुरहाणी ऐं सौराब सूमरो खे पिक करे चुका आहियूं। सलाह साहब माशाल्लाह उहे ई ड्राइविंग सीट ते वेठा आहिनि। हे मीड़ा को सलाह साहब कठो कयो आहे ऐं हिकु नेक मक़सदु माशाल्लाह जेको डिस्कस करे चुका आहियूं पाण। सो संगत इहो कमु थियणु घुरिजे न? तमामु ज़बरदस्त कमु आहे। इन सां इहो आहे जो असांजूं न्याणियूं जेकियूं आहिनि उनखे थोरो उत्साह मिलंदो ऐं उहे हिमत कंदियूं। पढ़ियल गढ़ियल न्याणियूं तमामु घणियूं आहिनि, इहे बि कारोबार आहिनि ऐं इहे करणु घुरिजनि। दुनिया में जिते मुल्क ॿिया आहिनि उते हर न्याणी पंहिंजो रेडियूं बि हलाईंदियूं आहिनि ऐं पंहिंजा दुकान बि हलाईंदियूं आहिनि, कारोबार कंदियूं आहिनि, स्टोर बि हलाईंदियूं आहिनि। त पोइ असांजी सिंध में छो न ज़रूरी आहे इहो। हा साईं, बिल्कुलु जेको आहे सो
हूं भी कराची में त महिनत करणु सिर्फ़ु घुरिजे। सिंधी बजाए जो असां जो जेके छोकिरियूं आहिनि या कंहिं जॻह हथ टंगियूं महिनत कजे उन खां कारोबार पोइ कजे महिनत कजे बिल्कुलु महिनत कजे ऐं ईअं असां बि हौसलो ॾियूं था उन्हनि जो ऐं इहे इन छोकिरी जो कमु ॾिसी करे ऐं ख़ासि करे जेके ब्लॉग वग़ैरह बि ठहंदा उन में बि हर तक़रीबन नियाणियूं ॾिसंदियूं त उन्हनि जो बि हौसलो मिलंदो उन्हनि खे ऐं उहो बि कमु शुरू कनि त बहितर जी सोराब आहे जी बिल्कुलु असां सभई इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियूं ऐं सभई वञी रहिया आहियूं इन जे करे त ख़ासि करे जेके असांजूं नियाणियूं आहिनि सिंध जूं औरतूं आहिनि या जेके असांजे सिंध में बेवा आहिनि जेके औरतूं उहे ख़ासि करे उन्हनि खे हुनरमंद कजे स्किल्ड कजे ऐं कंहिंजे अॻियां जे उहे हथ न टंगनि ईअं लाइन में न वञी बीहनि ऐं धिका थबा न खाइनि पुलिस वारनि जूं लठियूं न खाइनि उहे पाण भरो थियनि ऐं पंहिंजो बिज़नेस शुरू कनि पोइ नंढे पैमाने ते सही असां सभई उन्हनि सां गॾु आहियूं सलाह साहब थैंक यू सो मच अवां माशाल्लाह असांखे इकठो कयो ऐं सच ॻाल्हि इहा आहे कठो मां कोन कयो इंसान जे अंदर में जेको हिकिड़ो जज़्बो हूंदो आहे जेको कठो थो करे असांखे मां त चवंदो हिन वीलाग ॾिसण खां पोइ जेको आहे सो जेके बि नियाणियूं अहिड़े टाइप जूं सोचूं रखंदियूं आहिनि रुॻो मतिलबु नौजवान छोकिरियूं न बल्कि औरतूं बि खोड़ औरतूं अहिड़ियूं जिन खे हुनर आहिनि उहे हुनर वारियूं निकिरनि थोरो असां सां कॉन्टेक्ट कनि असां उन्हनि खे हिन वीलाग टाइप सां असां उन वटि ईंदासीं उन्हनि खे प्रमोट कंदासीं असांजो को ख़र्चु कोन हूंदो उन्हनि ते असां फ्री ऑफ कास्ट इज़त सां उन वटि ईंदासीं ऐं इज़त सां उन्हनि खे असां प्रमोट कंदासीं थी सघे थो पाण कादरी साहिबु अॻिते हली अहिड़े टाइप जी का हिकिड़ी एसोसिएशन वग़ैरह ठाहियूं जेका अहिड़े टाइप जी औरतुनि खे ॻोल्हे ऐं कमु करे थर में अलाए केतिरियूं औरतूं जेके अलाए कहिड़ा कहिड़ा हुनर थियूं ॼाणनि उहे महिनतूं कनि थियूं पियूं उहे टके जी शइ उतां वठी था अचनि माण्हू हिते उहे 5 सै में विकिणनि था उहे पाण छो न 5 रुपए में मिलूं सो इहो इन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करणी आहे त पंहिंजे पाण पेर ते बीहो पंहिंजे पाण खे जेको आहे मञरायो पंहिंजी क़ौम खे मञरायो पंहिंजी धरती ते पंहिंजो सभु कुझु करे सघो था अलाह असांखे सभु कुझु ॾिनो आहे सो असां छो न फ़ाइदो वठूं तमामु ज़बरदस्त थैंक यू सो मच वरी नेक्स्ट हैदर कादरी अवां सां हाज़िर थींदो के ॿी वीडियो में अस्सलाम वालेकुम